سورة الصف. بسم الله الرحمن الرحيم. سبح لله ما في السماوات وما في الأرض وهو العزيز الحكيم. يا أيها الذين آمنوا لم تقولون ما لا تفعلون. كبر مقتا عند الله أن تقولوا ما لا تفعلون. إن الله يحب الذين يقاتلون في سبيله صفا كأنهم بنيان مرصوص. अल्लाह बाजारे महरबान जे नाले सां शुरू, जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे, सो सभु अल्लाह जी पाकाई बयान कंदो आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। ऐं ईमान वारो, जेकी न कंदा आहियो सो छो चवंदा आहियो? अल्लाह वटि इहा ॻाल्हि ॾाढी नापसंद आहे जो उहा ॻाल्हि चओ जा नथा करियो। बेशक अल्लाह उन्हनि खे दोस्त रखंदो आहे जे संदसि वाट में अहिड़ी सफ़ ॿधी वढ़ंदा आहिनि जो ॼण कवे हिकिड़ी सीए पलटियल भित आहिनि। وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ يَا قَوْمِ لِمَ تُؤْذُونَنِي وَقَدْ تَعْلَمُونَ أَنِّي رَسُولُ اللَّهِ إِلَيْكُمْ فَلَمَّا زَاغُوا أَزَاغَ اللَّهُ قُلُوبَهُمْ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْفَاسِقِينَ। ऐं यादि कर जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम खे चयो त ऐ मुंहिंजी क़ौम, मूंखे छो ईज़ाईंदा आहियो ऐं हालांकि अव्हीं ॼाणंदा आहियो त आऊं अव्हां ॾांहुं अल्लाह जो मोकिलियल आहियां। पोइ जंहिं महिल ॾिंगाई कयाऊं त अल्लाह संदनि दिलनि खे ॾिंगो कयो ऐं अल्लाह बदकार क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। وَإِذْ قَالَ عِيسَى ابْنُ مَرْيَمَ يَا بَنِي إِسْرَائِيلَ إِنِّي رَسُولُ اللَّهِ إِلَيْكُمْ مُصَدِّقًا لِمَا بَيْنَ يَدَيَّ مِنَ التَّوْرَاةِ وَمُبَشِّرًا بِرَسُولٍ يَأْتِي مِن بَعْدِ اسْمُهُ أَحْمَدُ فَلَمَّا جَاءَهُم بِالْبَيِّنَاتِ قَالُوا هَذَا سِحْرٌ مُبِينٌ وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ افْتَرَى عَلَى اللَّهِ الْكَذِبَ وَهُوَ يُدْعَى إِلَى الْإِسْلَامِ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ يُرِيدُونَ لِيُطْفِئُوا نُورَ اللَّهِ بِأَفْوَاهِهِمْ وَاللَّهُ مُتِمُّ نُورِهِ وَلَوْ كَرِهَ الْكَافِرُونَ هُوَ الَّذِي أَرْسَلَ رَسُولَهُ بِالْهُدَى وَدِينِ الْحَقِّ لِيُظْهِرَهُ عَلَى الدِّينِ كُلِّهِ وَلَوْ كَرِهَ الْمُشْرِكُونَ ऐं उहो वक़्तु यादि कर जॾहिं ईसा पुट मरियम जे चयो त ऐ बनी इसराइलो, बेशक आऊं अव्हां ॾांहुं अल्लाह जो मोकिलियल आहियां, जेको तौरेत मुंहिंजे अॻियां आहे तंहिंजो सचो कंदड़ आहियां ऐं हिकु अहिड़े पैगंबर जी ख़ुशख़बरी ॾींदड़ आहियां जो मूंखां पोइ ईंदो, जंहिंजो नालो अहमद हूंदो। पोइ जंहिं महिल उहो चिटनि मोजज़नि सां वटुनि आयो
चयाऊं त ही पधरो जादू आहे। ऐं उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जंहिं अल्लाह ते कूड़ ॿधो हालांकि उनखे इस्लाम ॾांहुं सॼो वेंदो आहे। ऐं अल्लाह ज़ालिमनि जी क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। उहे काफ़िर घुरंदा आहिनि त अल्लाह जे नूर खे पंहिंजनि वातनि सां विसाइनि, हालांकि अल्लाह पंहिंजे नूर खे पूरे करण वारो आहे, तोड़े काफ़िर मथियां भाईनि। अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे पैगुंबर खे हिदायत ऐं सचे दीन सां मोकिलियो त उनखे सभिनी दीननि ते ग़ालिब करे तोड़े मुशरिक बुछां भाईनि। يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار ومساكن طيبة في جنات عدن ذلك الفوز العظيم وأخرى تحبونها نصر من الله وفتح قريب وبشر المؤمنين ऐं ईमान वारो, अव्हां खे उन सौदागरीअ जो ॾस न ॾियां छा जो अव्हां खे ॾुखो ईंदड़ अज़ाब खां बचाए त अल्लाह ऐं संस पैगुंबर ते ईमान आणियो ऐं पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जिंदनि सां अल्लाह जी वाट में लड़ाई करियो। जेकॾहिं ॼाणंदा आहियो त उहो अव्हां लाइ भलो आहे। अव्हां जा गुनाह अव्हां खे बख़्शींदो ऐं अव्हां खे अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि ऐं सुठियुनि जायुनि हमेशा रहण वारनि बेहिश्तनि में इहा वॾी मुराद माणणु आहे। ऐं ॿी नेमत बि ॾींदो जंहिंखे दोस्त रखंदा आहियो, अल्लाह जे तरफ़ खां मदद ऐं फतह वेझी ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे। يا أيها الذين آمنوا كونوا أنصار الله كما قال عيسى بن مريم للحواريين من أنصاري إلى الله قال الحواريون نحن أنصار الله فآمنت طائفة من بني إسرائيل وكفرت طائفة فأيدنا الذين آمنوا على عدوهم فأصبحوا ظاهرين ऐं ईमान वारो, अल्लाह जे दीन जा मददगार हुजो जहिड़ी तरह ईसा पुट मरियम जे पंहिंजनि ख़ासि यारनि खे चयो त अल्लाह जे दीन में मुंहिंजा मददगार केरु आहिनि। उन्हनि ख़ासि यारनि चयो त असीं अल्लाह जे दीन जा मददगार आहियूं। पोइ बनी इसराइलनि मां हिक टोलीअ ईमान आंदो ऐं ॿी टोलीअ इनकार कयो। पोइ ईमान वारनि खे संदनि दुश्मननि ते ग़लबो ॾिनोसूं, पोइ ग़ालिब थिया।